सिंधी संगत के अॼु 10 साल थी विया आहिनि। असीं 10 सालनि खां वठी सिंधी ॿोली साहित्य ऐं कल्चर जी शेवा करे रहिया आहियूं। तव्हीं पुछंदा हिन जो जनम कीअं थियो? बस ईअं ई खिलंदे खिलंदे असीं कुझु दोस्त वेठा हुआसीं ऐं ख्याल थियो त छो न असीं को सिंधीअ में ड्रामो पेश करियूं दुबईअ में। काफ़ी वक़्त खां को ड्रामो कोन थियो हो, सो असां पहिरियों ड्रामो पेश कयोसीं एसपी मेघाणीअ जे हिदायतकारीअ हेठि तयारु कयल तव्हीं त अहिड़े जा अहिड़ा। डॉक्टर मोती प्रकाश उन वक़्तु हिन संस्था जो नालो रखियो सिंधी संगत। उन जो मक़सदु फ़क़ति ड्रामा करणु हो। उन वक़्तु नाटक जी कामयाबी असांखे अॻिते वधण लाइ हिमथायो ऐं असां अॻिते नाटक पेश करण लॻासीं। ऐं ॿिए साल असां घुरायो सिंधियुनि जे मधुर आवाज़ जी मलिका आबदा प्रवीण खे, जंहिं 2 ॾींहं सिंधी ऐं उर्दू में प्रोग्राम करे दुबई वासियुनि खे मंत्रमुग्ध करे छॾियो। उन वक़्तु असांजे मन में बिल्कुलु ख्याल कोन हो त असीं के पैसा बचाईंदासीं ऐं सिंधियत लाइ अञा ॿियो कुझु कंदासीं, पर सभिनी स्पॉन्सर्स जे तरफ़ां असांखे काफ़ी वाधायूं मिलियूं। तॾहिं असां सिंधी ॿोली ऐं साहित्य खे वधाइण जे ख़्याल सां सिंधी कहाणियुनि जूं टेप्स ऐं सीडियूं तयारु कयूं, यानी ऑडियो बुक्स। असां इन क़िस्म जूं जेके कोशिशूं कयूं आहिनि फ़क़ति इन ख़्याल खां त जेके माण्हू पढ़णु ॼाणनि था पर टाइम कोन्हे जो किताब पढ़नि, ऐं हरू भरू किताब सॼी दुनिया में सॼो वक़्तु मुयसर कोन था हुजनि, सो जेकॾहिं पढ़ण लाइ वक़्तु कोन्हे ऐं ॿिया उहे बि आहिनि जिन खे पढ़णु बिल्कुलु अचे ई नथो, त उहे छा कनि? त उहे जे कार में पंहिंजो CD रोम ॿुधंदा, उन में जे ऑडियो बुक्स ॿुधंदा, त सचपच शायदि किन खे पंहिंजे साहित्य जे बारे में वधीक ॼाणण जी इच्छा थिए त असीं सम्झंदासीं असां लख कटियासीं। असां रिलीज़ कईसीं अचो त सिंधी सिखूं, सिंधी सिखण जी CD रोम, जेका दुनिया में पहिरीं क़िस्म जी CD रोम आहे, जंहिं जे ज़रिए तव्हीं लिखण, पढ़ण ऐं ॻाल्हाइण सिखी सघो था। हीअ CD रोम 2003 में दादा जशन वासवाणीअ पंहिंजे शुभ हथनि सां रिलीज़ कई हुई। असां पेश कयोसीं भगत खे, भगत अर्जन, जंहिं भगत कंवर राम जे 7 रातियुनि जो ज़िक्र कयो ऐं रुआरे छॾियईं केतिरनि ई हाज़िरनि खे। दर्शक ॾाढो मुतासिर थिया घनश्याम वासवाणीअ जे मधुर गायकीअ मां। हुन सुहिणा कलाम ॾोहीरा पेश कया ऐं माण्हुनि वर करे वंस मोर जा आवाज़ करे हुनखे दाद ॾिनो। असां प्रोग्राम पेश कयोसीं सुरहाण सिंधियत जी। हीअ आहे DVD इन प्रोग्राम जी। तुफैल संजराणी, शहनीला अली सिंध मां, त रेनू गिदूमल ऐं वाधवाणी हिंद मां। साण हुआ दुबईअ जे नौजवाननि जा रीमिक्स सिंधी गीतनि ते थिरकंदड़ कदम, यानी नृत्य। 2005 में ड्रामा प्रीत न ॼाणे रीत 2 ॾींहं कयोसीं दुबईअ में। सुंदरी उतमचंदाणीअ जो ही असलूको नाटक पेश कयो एसपी मेघाणी ऐं उन जे साथियुनि। 2006 में असां कया 2 प्रोग्राम, नृत्य ऐं संगीत जो सुरही शाम संगीत जी, जंहिंमें सुरनि जी राणी काजल चंदीरामाणीअ मौज मचाई सिंध जे नजफ अलीअ सां। नौजवाननि गीतनि ते पेश कयूं डांसिस। ऐं दिसंबर में 2006 में तूं ऐं मां 2 ॾींहं ड्रामा पेश थियो एसपी मेघाणी जे हिदायतकारीअ हेठि। 2007 में झनकार प्रोग्राम में झुमायो विपिन शेवाणीअ ऐं दीबा सहर। 2008 में होजमालो प्रोग्राम वक़्तु दादा राम जेठमलाणी अची करे शिरकत कई हिन प्रोग्राम में ऐं प्रोग्राम खे 4 चंड लॻी विया। गभरू जवान ज़ामिन अलीअ जे सुरीले ऐं रेनू गिदूमल जे सोज़ भरियल आवाज़ कयो माण्हुनि खे मखमूर। 2009 में कयोसीं ड्रामा बाबा मां शादी कंदुसि, मज़ाकी ड्रामो, दर्शक खिली खेरो थी पिया। इंटरनेट ऐं मीडिया ज़रिए असांखे सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण घुर्जे ऐं इन जे लाइ असां शुरू कईसीं पंहिंजी हिकु नई टेलीफिल्म
विलायती घोट जी ॻोल्हा। हीअ सुंदरी उतमचंदानी जी मशहूर कहाणी आहे, जंहिंमें हुन पाण रोल कयो पंहिंजे धीउ आशा ऐं ॾोहिटी मोमल सां। बस पोइ छा हो, सिलसिलो शुरू थियो टेलीफिल्मुनि जो त अॻिते वधंदा रहियासीं। हीअ फिल्म जॾहिं असां ठाहीसीं तॾहिं इहो ई ख्याल हो त माण्हू जेकॾहिं मीडिया ते सुठी शइ ॾिसंदा, कन ते पड़लाव पवंदो त सिंधी सिखंदा। वही ॾिसजे त क्रोशिया में हुननि माण्हुनि जी ॿोली आहे डच। क्रोशिया में माण्हू ॻाल्हाइनि था मादरी ज़ुबान डच, पर तॾहिं बि अंग्रेजी सम्झनि था। कीअं? छो जो हू टेलीविजन ते अंग्रेजीअ में प्रोग्राम ॾिसनि था। साॻे नमूने सां हांगकांग ऐं सिंगापुर में जेके ॿार आहिनि उहे हिंदी सम्झनि था। स्कूल में हू हिंदी कोन सिखंदा आहिनि, पर हुननि खे हिंदी सम्झ में अचे थी। छो जो हू पंहिंजे घरनि में स्टार प्लस, ज़ी, सोनी वग़ैरह जहिड़ा चैनल्स ॾिसनि था। त इन जो मतिलबु त इहो ई थियो न त जीअं असांजा ॿार सिंधीअ में प्रोग्राम ॾिसंदा, सिंधी ॿुधंदा त सिंधी सिखंदा। आख़िर असांजी हर का कोशिश इहा ई त आहे त असीं पंहिंजे ॿारनि खे कहिड़े नमूने में सिंधी सेखारियूं। टेलीफिल्मुनि ज़रिए सिंधी सेखारण जो असांजो ही तरीक़ो मूंखे पक आहे त निहायत ई कामयाबु रहंदो। असीं साॻे वक़्तु दुबई में प्रोग्राम पेश कंदा आहियूं जीअं असांखे के स्पॉन्सर्स मिलनि, उन मां का बचत थिए। पर हीअ जेका असां कोशिश करे रहिया आहियूं टेलीफिल्मुनि जी, उन में जॾहिं विलायती घोट जी ॻोल्हा असां सोचियोसीं त केबल वारा ॾेखारीनि जिते सिंधी रहनि था, त असांखे ॾाढी निराशाई थी। हुननि केबल वारनि चयो 5,000 रुपया पहिरीं ॾियो, हीअ बि तव्हांजी पब्लिसिटी आहे। पर पोइ छा करियूं, मुंझी पियासीं। ऐं उन वक़्तु सयादरी चैनल जे डायरेक्टर सां ॻाल्हि ॿोल थी त हुन चयो छो नथा तव्हां अधु कलाकु पंहिंजो प्रोग्राम स्पॉन्सर कैटेगरी में दीदी सयादरी ते वठो, असीं तव्हांखे उहो स्लॉट ॾियण लाइ तयारु आहियूं। वाह, ही त ॾाढो सुहिणो सोल्यूशन थी पियो, मसइलो हल थी वियो। ऐं असां प्रोग्राम पेश करण लॻासीं दीदी सयादरी ते सिंधी सुरहाण जे नाले सां, जेको सिलसिलो शुरू थियो 1 मार्च 2007 ते, उहो अॼु ॾींहं ताईं हलंदो पियो अचे। हाणे उहो असांजो चैनल सयादरी ते न, पर डीडी गुजराती ऐं डीडी इंडिया ते प्रोग्राम ॾिसजे थो। सो तव्हीं बि पंहिंजे ॿारनि खे ॿुधायो, तव्हां बि ॾिसो। ऐं असांजा इहे प्रोग्राम्स जेके पोइ असीं DVD में सबटाइटल सां रिलीज़ कयूं था, ऐं उनखां पोइ असीं इंटरनेट ते फ्री डाउनलोड करण लाइ रखूं था। सो तव्हीं बि इन ॻाल्हि खे सभिनी ताईं फैलायो, ॿुधायो, जे सभई माण्हू पंहिंजी ॿोलीअ ते कुझु थोरो घणो ॿोलीअ लाइ कनि। असांखे सचमुच त ज़रूरत आहे उन्हनि दिलदार सिंधियुनि जी जेके असांखे स्पॉन्सरशिप ॾियनि। ही प्रोग्राम जेके असीं करियूं था टेलीविजन जे लाइ, उन्हनि लाइ पैसे जी ज़रूरत त थींदी। कमु असीं करियूं था, पर प्रोजेक्ट लाइ फाइनेंस करण जो कमु तव्हां सभिनी जो आहे। असां सभिनी खे गॾिजी करे ॿोलीअ खे अॻिते वधाइणो आहे। त छो न तव्हीं ऐं असीं गॾिजी कुझु करियूं।